इबादतें बंदगी वाखाण वॾाई सारा सना उन ही परवरदिगार अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ जंहिंजा एहसान महिरबानियूं असां गुनाहगार इंसान मथे तरह तरह जा थी रहिया आहिनि। जंहिं रबिल आलमीन असां मथे ई एहसान महिरबानी बाज फज़ल कयो, जे रबिल आलमीन असां मथे आसमान जा दरवाज़ा खोलें राम बाज जो अल्लाह मींहुं वसाए, ई अल्लाह जो असां मथे हिकिड़ो एहसान आहे। उनजे एहसान महिरबानीअ खे जेकॾहिं इंसान ॻणे त ॻणे न सघे। रबे करीम जो असां मथे ई पण एहसान, ई हिकिड़ो फज़ल करम ऐं उन इंसान खे मुबारकबादी ॾिने जी जंहिंखे रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम उन घर काबतुल्लाह जी उन रबे रहीम उन घर जी ज़ियारत कराई जंहिं घर के अल्लाह जे खलील अल्लाह जे दोस्त अल्लाह जे बाने इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बनाए चवंदा आहे इब्राहिम हाजरा इस्माइल खे उन जॻह मथे छॾे जिन जॻह मथे तपियल वारी पाणे जा ढेर डूंगर ऐं जबल जूं कतारूं माड़ू ऐं आबादियूं था ठहियो, पण उन जॻह मथे वण न हो, छाई न हुई। मौसूम बचले खे छॾे उन माउ खे छॾे जिन माउ जी दौड़ खे अल्लाह क़यामत ताईं हाजीअ जो रुकन बणाए छॾे। जॾहिं उन जॻह मथे छॾे अल्लाह जो बानू सांधारीअ खलीअ में थोरो पाणी ॾेई थोरियूं खजूरूं ॾेई रवानू थी टकरी मथे चढ़ी आसमान जे रब साम्हूं न्यारे ऐं दुआ घुरे थो त रब्बना इनी अस्कनतो मिन ज़ुर्रियती बेवादिन गैर ज़ी ज़रइन बैतकल मुहर्रम। ऐं रब्बे करीब, ऐं आसमान जा रब, मूं तोजे राज़ीअ पे तोजे हुक्म ते उन मां ऐं उन बचले खे उन जॻह मथे छॾियो आहे। अल्लाह उनजी तूं मदद कजो, उन खे निमाज़ पढ़ण वारा कजो। अल्लाह उन जॻह खे क़यामत ताईं अमन वारी जॻह बणाए। अल्लाह उन घर जो कसम खए, ई अल्लाह जो पाण मथे हिकिड़ो एहसान आहे। अल्लाह उन घर जी वरी ज़ियारत कराए पियो, अल्लाह जो हिकिड़ो इनाम आहे। जेकॾहिं पाण इंसान हो ऐं मोमिन अल्लाह जा बाना हो त उन प्यारे रब्बे करीम ज़ुल जलाल वल इकराम जो एहसान कॾहिं न भुलूं। जे रब्बे करीम मुंहिंजी हालत ॾांहुं न्यारियां, मुंहिंजी हालत कहिड़ी हुई, मुंहिंजा परवरदिगार ॾुतड़ियल ॾुकार जो मारल इन मुल्क जो ऐं तोजी काबतुल्लाह घर जी ज़ियारत करियां थो। मुंहिंजा रब ई तोजो मूं मथे एहसान आहे वॾो। जॾहिं इन घर जी तामीर कयईं, जॾहिं काबतुल्लाह खे बणाए, चए मुंहिंजा इब्राहिम हिते घर बणाए। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इन घर खे बणायो ऐं पोइ चई त रब्बे करीम ज़ुल जलाल वल इकराम इन घर खे आउं बणायां थो। अल्लाह चयो मुंहिंजी इबादत लाइ करे। जॾहिं तयारु कयईं त मुंहिंजा रब करीम जी इबादत केरु कंदो? हुजे मुंहिंजा इब्राहिम। इन घर जो तवाफ़ दुनिया जा माण्हू कंदा, इन जो हज उमरो कंदा। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो दुनिया जा माण्हू पुॼी कीअं सघंदा? चाहे मुंहिंजा इब्राहिम तूं वञो न टकरीअ में ऐलान कर, चाहे माण्हू ही मूं अल्लाह जे हुकुम से घर बणायो आहे, ही तामीर कयो आहे, ही अॾियो आहे, इन जो पायो खयो आहे, अचो इन जो हज पढ़ो, उमरो करियो, तवाफ़ करियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जो आहे मुंहिंजा रब करीम मके वारा त इन जो आवाज़ु सुणंदा, हीअ ऐलान सुणंदा, ही मुंहिंजो आवाज़ु सुणंदा, सारी दुनिया जा माण्हू कीअं सुणंदा?
अल्लाह फरमाए मुझा इब्राहिम तू विञो न टकरी मथे ऐलान कर सारी दुनिया जे इंसान खे सुणाइण जी ॿोल जेको आहे से मुंहिंजो कमु आहे तूं वञ ऐलान कर पोइ आहे इब्राहिम तूं सुणी गिन माण्हू हिन घर जो तवाफ़ कंदा पोइ डोबरी ऐं उठी मथे चढ़ी करे हिन माण्हूअ ते अचींदा अॼु माण्हू चए था चे केरेले मां केरला मां माण्हू हिकिड़ो निकिरियो आहे सही काबतुल्ला जो हज करणु वञे थो पगे हज करणु वञे थो जायल माण्हू चई ख़ुशनसीब इंसान आहे जेको काबतुल्ला जी ज़ियारत करणु वञे थो ख़ुशनसीब इंसान नाहे जेको पैदल वञे क़ुर चए थो सूरे आल इमरान में हिजुल बैत मन इस्तता इलैहि सबीला अल्लाह जे घर काबतुल्ला जो हज उन माण्हूअ मथे आहे जंहिं माण्हूअ में ताक़त बि आहे काबतुल्ला ॾांहुं पुॼी सघे जान माल तंदुरुस्ती रस्ते में अमन में मामला सही में वो अल्लाह जे घर काबतुल्ला जो हज करे ॿिए माण्हूअ मथे हज न आहे हज इस्लाम जो रुकन है फर्ज़ है ई जेको आहे पैदल हज न आहे पैदल हज उन ज़माने में हो सुवारी जो टाइम न हो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़लस्तीन मां आयो अम्मा हाजरा खे छॾे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं गुनाह करे विधई तॾहिं पगे आयो अरफात जे मैदान में बीबी हवा रज़ी अल्लाह अन्हा आदम अलैहिस्सलाम अरफात जे मैदान में जॾहिं दुआ घुरऊं रब्बना ज़लमना अल्लाह कलमा सेखारिया आदम ई तूं कलमा चओ तुंहिंजे गुनाह खे माफ़ कंदोसि आदम अलैहिस्सलाम चए त रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन ऐ रब्बे करीम ऐ ज़ुल जलाल वल इकराम रब मूं मुंहिंजे जान मथे ज़ुल्म कयो आहे अल्लाह आऊं गुनाह में सरबोड़ थी वई आहियां आऊं टोटे वारे में थी वियो मूं जान ते ज़ुल्म कयो मुंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे जेकॾहिं तूं माफ़ न कने त क़यामत ताईं मुंहिंजा रब करीम आऊं हलाक थी वेंदोसि अल्लाह फरमायो आदम तो जीअं तौबा खे मूं क़बूल कई सिर तुंहिंजो मथे खण आदम तोसां वाइदो कयो क़यामत जे ॾींहं ताईं हिन जॻह मथे हिन मैदान में जेको तुंहिंजे औलाद में थींदो तंहिंखे पाण माफ़ कंदुसि ई तोसां वाइदो अरफात जो मैदान जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हज मथे विया हुआ 9 हिजरीअ में हज फ़र्ज़ थियो ऐं 2 हिजरीअ में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज जी तयारी कई अरफात जे मैदान में जॾहिं विया आख़िरी हज हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हज हो उहो हज जुमे जो ॾींहुं हो जंहिंखे हनफीअ चवंदा हज अकबरी जुमे जो ॾींहुं हज पढ़ाइजे हज त क़ाइम अकबरी आहे आख़िरी जेको हज हो 9 हिजरीअ में फ़र्ज़ थियो 2 हिजरीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज मथे विया अरफात जे मैदान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में जा उठड़ीअ मथे आया उठड़ी कसवा मथे उभी करे इन अरफात जे मैदान में जिते मस्जिद निमरा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उठड़ी उते वेठी अल्लाह जे रसूल उठड़ीअ मथे वेही ने हज जो ख़ुतबो ॾिनो हज जो ख़ुतबो ॾिनो ऐं साहबा खे चयो हज़रत जाबर जी रवायत है ऐ जाबर ऐ मुंहिंजा साहबा ही मुंहिंजो ऐलान है सारी दुनिया के पुॼाए ॾीजा मूं कना पुठिया हो ई पुॼाए ॾीजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में पुॼी आया अल्लाह ताला क़ुरान करीम जी इहा आयत नाज़िल फरमाई अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना अॼु ॾींहुं अॼु जे टाइम में इन अरफात जे मैदान में जिते अॼु मस्जिद नमरा आहे जिते हज जो ख़ुतबो ॾिने में अचे थो अल्लाह जे रसूल जी उठड़ी उते बि पाण सगोरा उठड़ी ते ख़ुतबो ॾिनो क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं वही जो दौर आयो जिब्रील अमीन आयो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना ऐ मुंहिंजा रसूल ऐ मुंहिंजा नबी ऐ मुंहिंजा पैगंबर अॼु मूं दीन मुकमल कामिल करे छॾियो नेमतूं मड़े पूरियूं करे छॾियूं इस्लाम में अल्लाह जी दीन में हाणे का आहे बाक़ी ॻाल्हि न आहे अधूरस न आहे मुकमल थी वियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अमीर उमर इन हज में मौजूदु हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु चयो त बेशक असांखे अहिड़ो लॻे थो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आयतूं ई नाज़िल थियूं ऐं अल्लाह जा रसूल दुनिया में चंद ॾींहं चंद महीना आई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई ज़ुल हज जे महीने में हज जे टाइम में अरफात जे मैदान में आयतूं नाज़िल थियूं ऐं ही मुहर्रम जो महीनो जेको हले पियो हज पूरो थी वियो ई मुहर्रम जो महीनो आयो इन कना पुठिया सफ़र जो महीनो आयो सफ़र जे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कना ॿियो महीनो जेको अचे थो इस्लामी साल जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार थी पिया
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र जे महीने में 13 ॾींहं बीमार हुआ। इन ॾींहं में बीमार थी पिया। इन ॾींहं में 3 ॾींहं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ न पढ़ाए सघिया। 3 ॾींहं मुसले ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे चयो त मुंहिंजे अबू बकर खे चओ मुंहिंजे मुसले ते उबीने इमामत कराए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जी घरवार मां धीअ आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा चए थी त ऐं अल्लाह जा रसूल, मुंहिंजो पे जेको आहे से नरम दिलि आहे। ऐं अल्लाह जा रसूल उमर खे चओ या ॿिए कंहिंखे चओ जेको मुसले मथे उबी ने निमाज़ पढ़ाए। अबू बकर सिद्दीक़ आंजे मुसले मथे उबी कीन सघंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खे चओ त अबू बकर खे चओ त निमाज़ पढ़ाए। दुनिया में मूं मिणी जा एहसान ॾेई ॾिनाई, मूं ते कोई मंगे नथो एहसान, पर अबू बकर सिद्दीक़ जा मूं ते एहसान एतिरा ई, मूं में ताक़त न आई जेको दुनिया में चुकाए सघां। अल्लाह मान क़यामत जो ॾींहुं अबू बकर जो एहसान चुकाए पंहिंजे हथ सां। अबू बकर खे चओ मुसले मथे बीहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसले मथे उभी ने निमाज़ पढ़ायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे होश आयो, साहबा जे कुल्हे मथे हथ रखी सफ़ में शामिल थिया, तर अबू बकर मुसले मथां हटी वियो। ई महीनो सफ़र जो आहे, रबीउल अव्वल जो महीनो, इस्लामी साल जो 3 जॾहिं महीनो आयो तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन सूमार जो ॾींहुं सुबुह जे टाइम में 12 रबीउल अव्वल जो तारीख़ चंद्र जी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में 3 ॾींहं ताईं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ पढ़ाए ऐं रूम सां वई लड़ाई हुई। रूम जी लड़ाई जूं तयारियूं कराए उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु 11 वरे जो छोकिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयारियूं करायूं पे। इन ॾींहं में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾींहं बीमारीअ जा हुआ। माण्हू एतिराज़ कयो त हीउ 11 वरे जो छोकिरो आहे उसामा बिन ज़ैद। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे चई त अॼु लश्कर जो अमीर जो कोई मुंहिंजो उसामा आहे, उसामा बिन ज़ैद जो पे पण अहिड़ो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उसामा खे रवानो करियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरे मुबारक में पाण सगोरा बीमार आई ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में 3 ॾींहं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ पढ़ाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल मथे, क़बर खणण मथे, दफ़न करण मथे, जनाज़े निमाज़ करण मथे इख़्तिलाफ़ थी पिया। कंहिं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे, हाणे हिनखे गुस्ल केरु ॾे? अबू बकर सिद्दीक़ खे चवई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु मौजूदु न हुआ। अबू बकर सिद्दीक़ ॿाहिरां वेंदा रहिया हुआ। ॿिया साहबा मण मौजूदु हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काको हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु पिणु मौजूदु हो, जेको 8 मको जॾहिं फतह थियो 8 हिजरीअ में तैर इस्लाम क़बूल कयो हुई। जंग बदर जो इस्लाम जी पहिरीं जंग लॻी, तंहिंमें हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु इस्लाम क़बूल न कयो हुई। कुफार ऐं बिरो जंग बदर में आयो हो, जंहिं पंहिंजे कपिड़ा अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जंहिं कपिड़ा हज़रत अब्बास जा कपिड़ा जॾहिं टुटी पिया तॾहिं अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जा कपिड़ा जर फाटी पिया हुआ त हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कपिड़ा से पहिरां में आया हुआ। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ कपिड़ा ॾिने में, जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जॾहिं अब्दुल्ला जी वफ़ात थी वई, कुर्तो यानी कफन न ते मिलियो त हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो प्यारो पैगम्बर मोहम्मद मुस्तफ़ा पिण जी खमीस लाहे ॾिने। चए अब्दुल्ला खे मुंहिंजे खमीस जो कफन ॾिजां, इन वरसे में ॾियां थो, उन बदिले में ॾियां थो जे मुंहिंजे काके अब्बास खे इन हिकिड़ो ॾींहुं कपिड़ा पहिराए में। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे। हुजरे मुबारक में जनाज़ो पियो आहे। आयशा सिद्दीक़ा जी हाजी साहिबे खे ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़बर मुबारक रही, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक जी जेको ॿारियूं रहियूं, जिन दीवार जूं ॿारियूं रहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर हिते आहे। इन काबे खे साम्हूं, काबतुल्लाह खे साम्हूं, काबतुल्लाह मस्जिद नबवी में जा काछेले पासे आहे। पहिरीं जेको क़बर आहे इहा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु चयो आया जॾहिं तॾहिं चयो कुरो आहे। चए अॼु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो उमर फारूक तरार मियान मां कढी गिड़े
जंहिं चयो त अलाह जे रसूल जी वफ़ात थी वई आहे, अॼु हुनजो गिरदन लाइ विझंदोसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयईं त ए उमर, धीर पकर तरार मियान में विझ, मस्जिद में हलो। मस्जिद नबवी में वञी अबू बकर सिद्दीक़ खुतबो ॾिनो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अॼु वफ़ात थी वई आहे ऐं हू ज़िंदा आहे, क़ाइमु रहण वारो अल्लाह आलिमुल गाइब आहे। सूरे आल इमरान जूं आयतूं भेरियूं पढ़ियो अबू बकर सिद्दीक़। तॾहिं हज़रत उमर चयईं त बेशक इहे आयतूं कर हैर नाज़िल थियूं हुई, यकीन मूंखे अथई त अल्लाह जे रसूल जी वफ़ात थी वई आहे। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल ॾियण वारो केरु? हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु। तॾहिं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मथां कपिड़ो लाहिणो या न। ज़बरदस्त इख़्तिलाफ़ थी पिया। मौलाना लुकमान सल्फ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खमीस लाहे करे गुस्ल ॾियणो या बदन मथे जिस्म कपिड़े मथे। साबी हिकिड़ो आयो, हुन चयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बदन जेको मुबारक कयो रहियो इन खमीस इन कपिड़े में जा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल ॾियणो खपे। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं फज़ल बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो ग़ुलाम जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल ॾिनो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़न किथे करणो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु चयईं त मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सोहो त अल्लाह जे रसूल जी जॾहिं जिते वफ़ात थिए उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़न कयो खपे। अम्मा आयशा जे उजरे में हाणे जनाज़े जी निमाज़ जो इमाम कोई न हो। पहिरीं साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन जूं सिफ़ूं जमात अथई, पोइ बचड़ा ऐं मर्द ऐं औरतूं मड़े इमाम कोई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमार जो ॾींहुं वफ़ात करे विया। क़बर जे बारे में इख़्तिलाफ़ थी पियो कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर किन नमूने खई खपे, कहिड़ी क़बर कई खपे। तॾहिं साहबा में इख़्तिलाफ़ थी पियो। कंहिं चयो त बगली क़बर पखेरे वारी, कंहिं चयो त गुज वारी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बगली क़बर जो पखेरे वारी आहे, इहा सुन्नत तरीक़ो अफ़सल आहे ऐं सुन्नत तरीक़ो आहे गुज वारी, उहा अफ़सल आहे। तॾहिं चयो त क़बरूं खणण वारा ॿ साबियई जेकॾहिं मौजूदु में मदीने में त उन में वञो, जेको मौजूदु वे जेको हाज़िर वे उनखे कोठे अचो। ॿ साबी हुआ, हिकिड़ो गुज वारी क़बर खणंदो हो ऐं ॿई पखेरे वारी। पुछा कयूं त साबी उहो मौजूदु हो जेको पखेरे वारी क़बर बगली खणंदो हो, अबू तला अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु। उनखे चऊं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई आहे। अम्मा आयशा जे उजरे में लाश मुबारक पई आहे, चादरूं मथां छा लाश मथां पई हुई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ॿाहिरां आया, चादरूं मुंहुं मथां लाहे ऐं निलाड़ मथे मिठी ॾिनो त मुंहिंजा मोहम्मद मिठड़ा, हाणे आ मथे ॿियो मौत कीअं थींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साबिए कोठे मस्जिद में विया। अबू तला अंसारी रज़ी अल्लाह अन्हु आयो जे अम्मा आयशा जे हुजरे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बगली यानी पखेरे वारी क़बर खणी करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़न करे में अचे आयो। उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महीने में वफ़ात करे विया, हज पढ़ी गिणो आख़िरी 2 महीना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में जीअरा हुआ। त हज इस्लाम जो जेको 5 रुकन आहे मुस्लमान हज जेको आहे हिन टाणे तमामु ॾुखियो आहे। त महिरबानी करे जेकॾहिं ताक़त ऐं कुवत वे त अल्लाह जे घर काबतुल्लाह ॾांहुं पुॼण जी तयारी करियो। जेकॾहिं हज जी ताक़त न वे, उमिरो नफ़ली आहे, नफ़ली उमिरि मथे जेकॾहिं ताक़त वे पुॼो त उन महीने रमज़ान अल मुबारक जे में या एॾी ताक़त न वे त आॾे ॾींहुं पिणु वञी सघो था। बुख़ारी जी हदीस आहे, हिकिड़ी औरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में पिणु जा उठ खाए ऐं विझे पई, पैगंबर इस्लाम रस्ते में मिलिया। उमे सनान शायदि बुख़ारी में हुनजो नालो आहे। अल्लाह जे रसूल पुछिया उमे सनान ऐं उठ खाए तूं वञे पई औरत, तुंहिंजो घर वारो तो बिरो मोहरम केरु न आई? उमे सनान चए थी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं 2 ॼणा जयूं, असीं मुंहिंजो घर वारो जेको आहे से असीं 2 उठे जो चरो उठ चारियूं था। अल्लाह जा रसूल मुंहिंजो घर वारो हज मथे वेंदो रहे। पाण सगोरन फरमायो तूं हज मथे कोन वईं? चए अल्लाह जा रसूल ही जानवर जेको रहिया इन खे पाणी ऐं चारो केरु ॾे? मुंहिंजो घरे वारो वेंदो रहियो तेरा आउं रही वई आहियां। अल्लाह जा पैगंबर आउं उन उठे जी ख़िदमत करियां पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज जी तमन्ना आहे, शौक़ु आहे वञण जो काबतुल्लाह में? हा या रसूलुल्लाह हज जो शौक़ु कंहिंखे न वे, हज मथे केरु न वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा त ज़िंदगीअ में वरी हज 12 महीने अचींदो। चए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं आउं उमिरे ते वञा त? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो में सनान तूं रमज़ान में उमिरो कज त रमज़ान में जेकॾहिं उमिरो कए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरो हज कए। रमज़ान में जे उमिरो कयो उनखे लख रमज़ान जो सवाबु मिले थो। अल्लाह वटि दुआ आहे अल्लाह उन घर जी पाण खे ज़ियारत नसीब करे ऐं अल्लाह हज उमिरो काबतुल्लाह जो पाण खे नसीब करे। कुझु नसीब हो इंसान ई जेको उन घर जो तवाफ़ करे ऐं अमन जूं दुआऊं घुरी हिन मुल्क में
हिन जगह मते आया अल्लाह राम में बाज जा मींह वसाए अल्लाह हाजी से वायदो कहीं तो मुझो मेहमान जड़े हिन ज़मीन मते अचे तो सर ज़मीन ते तरे गुनाह जूं गठड़ियूं खणी अचे तो तरे आउण जे गुनाह के माफ़ करे नी दुआ के कबूल करे अल्लाह जो बानू जड़े लबैक जे तो मुझो मौजू तो बियो हो पर अल्लाह जा बाना जो को हिन टाणे आया ही इन्हीं जो ईमान ताज़ो थिए जड़े काबतुल्ला जी ज़ियारत ते वञे था तॾहिं लबैक अल्लाह जो बानू पढ़े तो आसमान जा फरिश्ता उन जगह के घेरो करी था अल्लाह जा बाना जॾहिं वञे था लबैक चए था लबैक अल्लाहुम्मा लबैक लबैक ला शरीक लक लबैक इन्नल हम्द व नेमत लक वल मुल्क ऐं अल्लाह आऊं हाज़िर आहियां मुंहिंजा रब आऊं हाज़िर आहियां मुंहिंजा रब आऊं मुसाफ़िरियूं करे ऐं आराम रायमीन आला याल के आऊं मुझे औलाद के मुझे कुटुंब कबीले के तोजे हवाले करे आयो या रबे करीम आऊं गुनाहगार आहियां गुनाह डूंगर जड़ा खणी आयो या मुझा रब करीम मूंखे तो माफ़ कर अल्लाह उन जगह की क़यामत जी ॾींहुं सूदी अमन वारी बनाए अल्लाह वटि दुआ करो वो जगह कायम हूंदी तैसे इंशाअल्लाह कंहिंखे ताक़त न आहे जो सफ़ा हस्ती मथां ईमानदार खे मटाए सघे अल्लाह उन जगह के उन हुकूमत के कायम रखे अल्लाह उन हुकूमत के वधाए माण्हू उन हुकूमत जो खिलाफ़ करी था माण्हू चवनि था अरब जेको आई ऐश में पई विया आहीं अरब ऐश में न आई पिया अरब जेको आई उन जगह के कायम रखे पा हिन घर के वैरान करे छॾियो आहे त भला ॿारहं ई मास एॾी दुनिया को कीअं संभालींदा हूंदा कीअं भला उनजी ख़िदमत कंदा हूंदा मांगो सॾ पियो करे ऐं खिवण जे रथ ई तैर दौड़ कढई जहिड़े माण्हू मरी वियो तैर मस्जिद में आयासीं भला पाण निमाज़ जो सजदो लिखियो आहे अल्लाह जे बाने की नेमतूं मिले तेरा सजदा है रुकू करी शुक्रियो अदा करे तो मुझा रब ताजो मुंह मते एहसान है मुझा रब मुंह में का ताकत न भी मुझा रब हेड़ा मींह वसाए मुल्क के माला माल करे छे मुझा रब करीम आऊं सजदो शुक्रिया जो करियां तो ताजो शुक्र मनिया तो मुंह ते एहसान के भला पा शुक्रिया जो सजदो कयो हेडो मींह वठो उल्टो माण्हू जा घसने घटियूं माल जा घटियूं बंद कयूं पटड़ी मथे जड़ू रखी छॾियूं रोड मथे भला पा भला लाए कयूं न मींह जा तारीख़ बड़ा मुसलमाने जी अब्बास रज़ी अल्लाह अन्हु घणे फेरा सुहाया मस्जिद नबी जे रस्ते मथे मकान है अब्बास जो मकान में नारूओ लॻल है पानी भरजे तो नारूए में जा पानी किरे तो माण्हूअ खे तकलीफ़ थी थी अमीर उमर जुमे जोड़ी वञे पियो नारूए में जा पानी किरियो चए ही भला नार कंहिं आयो है जुमे जी निमाज़ ख़तम थिए तैनू पुठियां ई नालो कढे में अचे माण्हू चयो अल्लाह हज़रत उमर ही तो अब्बास जो मकान है अब्बास अल्लाह जे नबीअ जो सॻो काको है जो मको फतह जो दर मुसलमान थियो हो अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खे घुराए हज़रत उमर चई त अब्बास ही नारो हिते कंहिं लॻायो है हितां कढे में अचींदो तॾहिं चई ख़लीफ़तुल मुस्लिमीन मोन मोने जा अमीर ही त उन इंसान लॻायो है जंहिं मथे जिब्रील आसमान मथां थींदो जंहिंजो नाम है नामी इसम गिरामी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है हज़रत उमर उनखे नाले के हलाए चाहे अब्बास आऊं पुॼाण थो अब्बास जे मुंहिंजे कुल मथे चढ़ी ने इन नारूअ खे लॻाए हज़रत उमर चए त हाणे ई नारू भले लॻो पियो अब्बास आऊं कीअं नथो करे सघां तॾहिं चए आहे ख़लीफ़तुल मुस्लिमीन ऐं मोमिने जा अमीर ऐं अरब अजम जा बादशाह ई मकान गवारा मस्जिद नबी में ॾेई ॾियां थो मूंखे मकान न खपे जेको जंहिंजो पाणी जेको आहे मुसलमान खे तकलीफ़ ॾे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जो मकान अॼु मस्जिद नबी में निशान है मस्जिद नबी में हिकिड़ो अबू लबाबा जो थंब है जॾहिं जंग तबूक लॻी तॾहिं माण्हू रवाना थी विया अबू लबाब अचां पुॼी न सघियोसि तर मस्जिद नबीअ जे थंब से ॿधी छॾे हुन थंब ते लिखियो पियो कि हिन थंब से अबू लबाब रज़ी अल्लाह ताला अन्हु वधाणो हो हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु पण इन मस्जिद नबवी में हो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मकान सारो मस्जिद नबी में ॾेई ॾिने तारीख़ बड़ो मुसलमाने जी अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु वक़्तु इजाज़त नथो ॾे मुसलमानो अल्लाह जी रहमत आम में जारी थी वही है जानवर राजी इंसान राजी पर इंसान पा को भलाई छॾई ना पा भलाई को कई ना अड़ी जो भलाई आखिरत के मुल्क में अल्लाह जे दरबार में पाके कम चे अल्लाह वटि पा चो मुझा रब हीअ अमल खणी आयो या कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजो अमल न थींदो अमल त उहो खणी आया हुआ
बुखारी जी हदीस है, बनी इसराइल जो किस्सो है। 3 ॼणा गार में वञी लका, डूंगर में आया पे, रात जो मींहुं वठो, तूफान आयो, चे आसरो गिनो, चट्टान हेठि वेही रहिया, मथां पत्थर हिकिड़ो डूंगर मथां आयो पेसे, उन पखेरे खे उन चट्टान खे ढके छॾे। तूफान, रात ऊंधाई, बरसात है, मुसाफ़िरी, रस्तो न आहे, चट्टान हेठि अची विया। चट्टान जेको हो उन हेठि पखेरे हेठि लिकिया, गार में पना गिणो, मथां पत्थर आयो से उनजो मुंहुं ढके छॾे। ऐं पछम जे माण्हू ऐं मुल्क जे माण्हू आहिनि, को अमल जेको बयानु करे, आसमान जे रब खे चए मुंहिंजे अमल जे वसीले मींहुं वठो आहे, त पिंड में चए हाणे हिते पांचवण जा अमल छॾाईंदा, चे हाणे कोई यार अमल वे पिंड जो त बयानु करियो। ऊंधाई रात है, मींहुं वसे पियो, ॾुका डूंगर कारो, गुफाऊं हुई, तैर हिकिड़े चए जे मूड़ हिकिड़ी नेकी आहे जे मुंहिंजे अलाह खे पसंदि आवई त मुंहिंजो रब ता मदद कंदो, ई चट्टान हटाईंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़े चए आहे आसमान जा रब, ऐं मज़लूम जी मदद करण वारा, ऐं यतीम बेवाए जी सारे संभाल लहण वारा, मूं वटि अमल हिकिड़ो ई आहे। मुंहिंजो माउ पीउ बुढ़ड़ा ने ज़ईफ़ हुआ, बिस्तरे मथे पिया हुआ, मूं सवा उनजो कोई न हो, ऐं बकरार मुंहिंजो बकरीअ जो रेड़ हो, बकरीअ जो मुंहिंजो वॻ हो, खीर जी त्रामणी भरे ऐं अचां मुंहिंजे माउ पीउ खे ॾियां पीआरियां। ऐं आसमान जा रब, सची दिलि से चवां थो तूं गवाह आहीं, अॼु आऊं त्रामणी भरे आयो, मुंहिंजो माउ पीउ सुम्ही रहिया हुआ, उनखे निंड अची वई हुई, ऐं मुंहिंजे माउ खे न्यारियां, मुंहिंजे पीउ खे न्यारियां। ऐं औलाद माउ पीउ जा ना फरमान, मुंहिंजे माउ खे ॼारियो, मुंहिंजी माउ कोकारा पई हणे। ऐं आसमान जा रब, मुंहिंजी मज़लूम माउ अॼु लांघे सुती पई आहे, ऐं वरी मुंहिंजे पेर ॼारिया, मुंहिंजो पे पण सुतो पियो आहे। ऐं आसमान जा रब, सियारे जी राति आहे, ऐं सारी राति त्रावड़ी मथे ते खणी उभो आहियां, मुंहिंजा मज़लूम उथी था उन खे पीआरियां। सॼी राति आउं उभो होसि, मुंहिंजा रब करीम, पिरा जो टाइम थियो तेसि आउं सॼी राति त्रावड़ी खणी, ऐं रबे करीम, ऐं आख़िरी राति में छैले आसमान ते अचण वारा, ई मूं अमल तोखे राज़ी करण लाइ कयो वे त हिन मुसीबत मां असांखे बचाए। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन माण्हूअ जॾहिं धां कई तॾहिं आसमान जा पर्दा टुटी विया। मज़लूम जी दुआ आसमान खे त्रोड़े छॾे थी। अमेरिका जो बम कमु नथो करे, इराक जो बम कमु नथो करे, हिंदुस्तान जो बम कमु नथो करे, मोमिन जी दुआ आसमान खे त्रोड़े छॾे थी। आसमान जे पर्दे खे त्रोड़े दुआ क़बूल थी वई, पत्थर जिराग हटियो, आसमान साफ़ ॾिसण में आयो। इन चए मूं वटि इहे नेकी आहे, ॿई कोई नेकी न आई। ॿिए खे चए तो वटि, ॿिए चयो आहे मुंहिंजा परवरदिगार अलाह, ऐं आसमान जा रब, ऐं सारी मखलूक जा रब, पालण वारा, रोज़ी ऐं रिज़्क़ रसाइण वारा, मुंहिंजा रब करीम आहे। मुंहिंजी हिकिड़े काके जी धीअ, मुंहिंजी काकायाणी भेण हुई, अलाह उनखे बुराईअ लाइ छॾींदो। ऐं जवाना रस्ते मथे मोबाइलूं ऐं गाॾियूं होंडाऊं रखण वारा सुणाओ, आंदा आया अहिड़ो मैदान में को अमल, बुराई जा अॾा लॻी विया, माण्हू हेठि कंद करे फिरे पिया, को कंहिंखे चई नथो सघे, माण्हू त्रपड़ खणी भॼी विया। ज़मानो दौर जवान अहिड़ो करे छॾियो आहे, ऊन्हारे में खेत्र वे सारे मुल्क जो माल भला दौड़े पियो, खेत्र बचाइण कीअं ऊन्हारे में, धणी वाड़ करे त अचे वाड़ मां माल ढरियो वञे, धणी वे थो ऊन्हारे में खेत्र बचाए थो, अॼु इज़त ईअं बचाइणी आहे। खणो ऊन्हारे जो खेत्र बचाइण वारा। मुंहिंजी काकायाणी भेण हुई, उन से आउं रोज़ वेंदो हुउसि, अलाह मूं बुराई कीन कई, कोन मूंॾा अशरफियूं घुरे, दीनार घुरे, पैसा घुरे, तर मूं चयो भले। पोइ ॾींहुं जॾहिं असांजो निकी थियो, बुराईअ लाइ आमादा थियोसि, बुराईअ ते पुॼियोसि ते, ओॾो आहे क़रीब होसि, ओॾो आहे क़रीब हुनखे पुॻोसि, तैर हुन चयईं अलाह जा बाना, न को निकाह तुंहिंजो मूंसे, न को मुंहिंजो तोसे, ना की इहा मोहर कुला तोड़ीं थो,
गुनहगार थी तो इता गुनाह अड़ो है ज़बरदस्त कबीरो गुनाह है। माशर जे मैदान में जना खोरे जो बोर्ड लगंदो, ज़ानी जो बोर्ड लगंदो, ही मर्द ज़ना खोरई मर्द, ही औरतूं ज़ना खोरई, उन्हनि माशर जी ज़िलत कना कीअं बची सघने। अल्लाह कारण मूं कना पासो ॾे बची मुंहिंजे रब जो ख़ौफ़ रख। मुंहिंजा परवरदिगार अल्लाह उन गुनाह खां बची वियोसि ऐं मुंहिंजा रब करीम मूं अशरफियो उनखे ईअं ॾेई ॾिनो। मुंहिंजा अल्लाह हीउ अमल तोखे राज़ी करण लाइ कयो वे त मुंहिंजा रब करीम मूंखे असांखे इन मुसीबत मां बचाए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो पत्थर हटियो ऐं वात एतिरी अञा न थी हथ निकिरे ॿाहिरां निकर अॼु तेरे तिरे खे चए तो वटि कहिड़ो अमल आहे। उन चए रबे करीम ज़ुल जलाल वल इकराम आउं खेती कंदो हुउसि। अलाह मूं मज़ूर रखियो हो जॾहिं आबादीअ मथे मुंहिंजा रब करीम मज़ूर उनखे मज़ूर इन्हनि रवानो करे छॾियो। पोइ उनजी मज़ूरी मूं रखी छॾी। मुंहिंजा परवरदिगार अलाह ज़ुल जलाल वल इकराम चंद दीनार उनजा रखी छॾिया। पोइ उन मुंहिंजा मूं वधारो कयो पे उन लाइ माल उनजो माल भेरो कयो पियो उन मज़ूरी मुंहिंजा। उनजी मज़ूरी वधई, माल ऐं मिल्कतूं ॻोई ऐं ढोर थिया। जेर वरी मज़ूरी घुरण आयो तेर चई मुंहिंजी मज़ूर ॾे अलाह जा बाना तेर मुंहिंजो हीअ मां जेको ढोर ॾिया हीअ जानवर मणे तोजा ॾिया काए वञ। चए मूंसां मश्करी मज़ा न कन मुंहिंजी महिनत ॾेई ॾे। चए अलाह जो कसम आहे मणे तोजाई तोजी मज़ूरी ॾियाई। मुंहिंजा रब करीम ई जेकॾहिं अमल मूं तौला करे कयो त मुंहिंजा परवरदिगार अलाह मूंखे माफ़ कर। नबी अकरम सलाह हिन मुसीबत मां बचाए। पाण सगोरन फरमायो हू पत्थर हटी वियो ऐं हू त्रो ॼाणा ॿाहिरि निकिरी आया। बरसात बंदि थी वञे, आसमान खुली वियो। अलाह खे राज़ी करण वारो अमल कयूं त अलाह खे राज़ी करण वारा अमल करो। तारीख़ूं पढ़ो मुस्लमानो, अलाह अॻियां पंहिंजे गुनाहनि जूं माफ़ियूं घुरो। आख़िरी ॾींहं आख़िरी टाइम वक़्त तरह तरह जा ज़ुल्म ज़ियादतियूं थी रहियूं आहिनि। ज़ुल्म जो सामनो करणो आहे त रुकू ऐं सजे सां करो, दुआऊं घुरो। अलाह मोमिननि जी दुआ खे क़बूल फरमाए थो। अलाह वटि मुंहिंजी दुआ आहे त रबे करीब जेको काबतुल्लाह जी ज़ियारत करे इन पंहिंजे मुल्क में पाण अमन जूं शांतीअ जूं दुआऊं घुरी आया आहियूं। अलाह रब्बुल आलमीन जो हज मक़बूल करे, इन जे हज खे अलाह क़बूल फरमाए। अलाह ॿिए मुस्लमाननि जूं तमना उमेदूं पूरियूं करे अलाह काबतुल्लाह जी ज़ियारत मथे पुॼाए। रबे करीम जेकी मूं चयो हिन मथे आंखें मूंखे अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह रहमे करीम रबे करीम बीमार खे शफ़ा ॾे, मरी वेलनि जे ख़ताउनि खे अलाह दरगुज़र फरमाए। रबे करीम अलाह आलम इस्लाम जी अलाह मदद करे। आमीन सुमा आमीन। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।